नशर फिरोज़ मां रिपोर्ट कर रहा है रिजवान अली जमानी। मोरो शहर जा रहवासियुनि मुस्मात शरीफ़ा आसिया सनम तमाची थाने ॿाहिरियां एहतजाज करे इल्ज़ाम हणंदे चयो आहे त असांजे परिणियल न्याणी हिकु पुट जी मां देवी तमाची असां सां गॾु पिनी गुज़र सफ़र पिणु कंदी हुई, जेका छोकिरी खे महबूब नवल कूड़ा नवाब ख्वाब ॾेखारे वर्गलाए खणी फ़रार थी वियो आहे, जंहिंखे 15 ॾींहं पिणु गुज़री चुका आहिनि। जंहिं अहिड़ो फ़रियाद मोरो थाणे ते दाख़िल करायल थाणे ते काफ़ी पंध कया आहिनि, मगर अॼु चवनि था त महबूब नवल जे घर छापो हणी न्यारी खे बाज़ियाब करे ॾियूं था। असां तमाची सरदारनि ऐं कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि ऐं आला इदारनि समेत घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार, IG सिंध गुलाम नबी मेमण, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नशर फिरोज़ मीर रोहिल खान खोसो, SHO मोरो खे अपील कयूं था त असां तमाची मिस्किन ग़रीब पेनू फ़क़ीर आहियूं ऐं इहो बासरनि आहिनि। असांजी कंहिं सां बि का दुश्मनी नाहे, असां पिनी घर जो गुज़र सफ़र कंदा आहियूं। असां मिस्किननि सां इंसाफ़ कयो वञे।